जेके माण्हू नथा ॿुधनि छॾियो उन जी पचर भले तो मौलविन जो ऐलान कंदा कलाक त उनखे यूरिया ॾींदा इन ॻाल्हि में तबलीग वारा भला आहिनि भई अल्लाह रसूल की बात होगी बस। हाणे अचे थो हज़रत मौलाना शेखुल अरब वल मगरिब वल इशा वल फजर वल चार केड़ी ज़रूरत आहे इन शइ जी। नहमदुहु व नसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम तबारकल्लज़ी नज़्ज़लल फ़ुरक़ान अला अब्दिही लियकूना लिल आलमीन नज़ीरा सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम वक़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम ज़य्यिनू मजालिसकुम बिल कुरान वक़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम अद्दिबू औलादकुम अला सलासत खिसाल हुब्ब नबीयकुम व हुब्ब अहल बैतिही व तिलावतिल कुरान। इमाम शरीफ मस्जिद में रखिया वक़ाल अल्लाहु तआला फी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब साथी दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला इस्मि मुहम्मदिन जिस्मि मुहम्मदिन रूह मुहम्मदिन बलद मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम फिल आलमीन इन्नका हमीदुम मजीद। भाई तौफीक अहमद साहब जी दावत है बाहरन जे दो दोस्त साईं हसीब मेमन साहब जी दावत है से अब्दुल मालिक साहब जी दावत है मेरापुर में जे अंदर इन दीनी प्रोग्राम में हाज़िरी जो मौक़ो मिलो अल्लाह खां दुआ है त अल्लाह पाक जा सभिनी जी हाज़िरी कबूल फरमाए। मां तव्हांजे साम्हूं कुरान पाक जे सूरह फुरक़ान जी पहिरीं आयत तिलावत कई आहे। इन आयत में अल्लाह जी अज़मत कलाम अल्लाह जी अज़मत मुहम्मद रसूलुल्लाह जी अज़मत सब तो छो सुबह मां जी इलाही वाइस कया एड़ो वाइस कया जो मेरा पुरमा जिन्न भी टपड़ खणी वई पर मुझो मूड खराब करे जो मुझे घुराए स्टेज ते विहारे हाणे मौलवी के चऊं तब कम बाबा जेके माण्हू नथा ॿुधनि उनखे छो था घुरायो। दुआ कयो अल्लाह दीन जी समझ नसीब फरमाए। तबारकल्लज़ी बरकत वारी ज़ात अल्लाह जी सजी दुनिया के बरकत की जरूरत है। मौलवी बरकत बोलन पीर बरकत बोलन हाजी बरकत बोलन सजी दुनिया बरकत बोले पर अल्लाह जो नालो ही बरकत वारो डाडिया नथा जो सुबह अकेले अल्लाह जा पुजारी डाडिया अल्लाह के सुञाणो बेड़ा ही पार कुलु अल्लाहु अहद। हाणे मूंखे वाणियनि घुरायो वाणियनि कंहिं वाणिया दीवान गैर मुस्लिम चांहि ते घुरायूं चांहि ते तव्हां चवंदो वाणियनि जी चांहि छो पी अथई मुलनि खे छल खॾींदा न वाणिया रखी छॾी हिकिड़े मुले के चऊं छल थी चंदे में ॾियनि था पर अथई हराम जा चे ॾियो मां लेट्रिन ठाराई मुल सभु खाता पोइ उन्हनि वाणियनि मां खां पुछो त तव्हां अलाह था चओ असां भॻवान था चऊं शइ त साॻी आहे फ़र्क़ु कहिड़ो आहे मुंहिंजो हिकिड़ो फ़र्क़ु आहे जो कहिड़ो मुंहिंजो तव्हां सुञाणोसि कोन था असां सुञाणोसि था सुभाणे अलाह जो वठो ॿुधायो। मां बस भाई जी तव्हांजे साम्हूं सिर्फ़ु 25 मिंट कंदुसि मां ट्रेक वारो भुलो ई न आहियां मुंहिंजो वाइद अथव आत ठा बस देरी हाय हाय मुंहिंजो असां रब खे सुञाणूं था तव्हां नथा सुञाणो असां छो था सुञाणूं जो असांखे ॿ शयूं ॾिनियूं अथई कहिड़ियूं हिकु कलामुल्लाह ॿियो मुहम्मद रसूलुल्लाह नथा जो सुभान अल्लाह मज़ो न आहे ॾाढा
असा जो नबी जाओ जमन सा रब जी सुञाण सिर सटे में आंगुर जो इशारो मथे जे रात सुदून शम्स बलाल कमर हाणे सजा सिंह जाना बा जाना बुतन जाना पीरन फकीरन जाना सजदा उन रब जा कजो जन मोहम्मद के पैदा कयो है जोर से मदीने वाले जो आश कबई तबरा जा जो हथ हेठा वो कटड़ो कटड़ो हेरे इंदो ही न है मोहम्मद जा आशिक आया जोर से मुझो यार आयो थी शायद कलोड़ो मिठाई वठी आयो मुल्लन दे खाली वञबो आज वेठे साईं दुआ कजा मुल्ले दे पंजे से जो इजी लोड मोकल त जो मैं दुआ न करे तो दुआ वठणो अचे न तहां के एकड़े साहबी सगोरे नबी साईं जी खिदमत कई ॾाढी हुजूर साईं जन ॾाढा ख़ुशि थिया फरमाया अॼु जेका चवे मां मोहम्मद तुंहिंजे लाइ दुआ कयां सुभान अल्लाह जो रुपो ॿुधायो मुझे जलसे में खुश थी वेंदा कयो मोहब्बत सां जेके मुझो वाइज न तो वने वांगण जड़ो बूठा न वो घर ये जलसे देंदा तब बूत खराब रोजो रखंदा तब बूत खराब रोजे में पोड़ा 10 बजे खां पोइ लठा त में कुकड़ आयो तब हण कुतो आयो तब हण मैं आई तब हण मुलो आयो तब हण माई आई तब अब छो रोजो रखो थी रोजे जो मतलब या लट खायो तो मेरा पुरान के कुटी लो मन शाम रमजान ईमानो व इहतिसाबन रोजो हुजे पर तहां जे चेहरे मां खबर न पवे रोजे जी खबर सिर्फ तहां जे रब के हुजे तहां जे ज़ाल के भी खबर न हुजे तो रोजो थस रोजो एडी लिखियल इबादत है अल्लाह कपड़ा बुगाड़ा नोट बुगाड़ा माल मुखे तो मिले सड़ो तहां छावे हाने माके कराची घुरायूं गिलास शादी हाल में चैंपियन की शादी निसार कोड़ो भी स्टेज ते सईद गनी भी स्टेज ते आफा खान भी स्टेज ते तकरीर मुंजी सुभान अल्लाह जो दपो बुधाई तकरीर एड़ी कई मान जो हणी टायर कया घोट के भी पैकेज त कार के भी पैकेज शादी में आलिम घुरायो ना गायणा हिकिड़ो गायणो निकितो आहे ने असांजे नवाब छा बेलचे जहिड़ो बूथ अथसि असां न 2 में न 3 में तूं आई पादरनि में अल्लाह हाय खुदा जो साहबी सगोरे जी या रसूल मुझे ला दुआ फरमाया जो जेका चवे मां मोहम्मद तुंहिंजे लाइ दुआ कया सुभान अल्लाह जो तो बुधाई साहबी जो मुराफियत का फिर जन्नत या रसूल अल्लाह सही मुझे ला बियो कुछ न मुझे ला दुआ कर त जन्नत में मुंजो घर तो मोहम्मद जे घर जे सामने ता मेरा परिवारन के माइयो पैकेज दा जेका चवे दुआ करता चवा दुआ कर त ट्रैक्टर ट्राली पांजो वठो ता जी त नजर आई दुनिया तो यो ना मरणो त आहे ही कोन ना हे हेॾो जलसो आहे हिकिड़ो माण्हू त हथु खणे जंहिंजो मरण ते शौक़ु आहे पोड़ा खगा खंगी 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 खटूं छिनी छॾियूं अथऊं त बि दुआ कर अञा 2 ॾींहं हुजा या रसूल अल्लाह दुआ कयो त जन्नत में तो मोहम्मद जे घर जे सामने मुझो घर हुजूर छा जो पाक फरमाया आनी अला कसरत सुजूद नमाज घणी पढ़ंदो कर सजदा जगा दींदो कर मस्जिद सां प्यार कंदो कर क़यामत में मोहम्मद जो पाड़ो नसीब थी नमाज नमाज नमाज
असां रमज़ान गुज़रियो मस्जिदूं वैरान नमाज़ पढ़ी ईद जी हथ रखियूं भेण दुआ कजां ईंदड़ साल मिलंदा हिकिड़ा छोकिरा त रमज़ान में रोज़ो रखनि पिया नमाज़ न पिया पढ़नि रोज़ो रखी मोबाइल ते लिखनि पिया सहरी डन जा पुट नमाज़ पिणे पढ़ंदो सहरी डन हाय हुजूर जावा यमन सा अल्लाह जो तारुफ ऐं कुरान बि रब जो तारुफ करायो सुभान अल्लाह जो कुरान पढ़ा नंढा न वॾा कुलो अल्लाहु अहद वड़े वा बाहु हसीब वड़े वा तौफीक वड़े वा साईं अब्दुल मालिक एको साउंड आलिमा स्टेज असां खे अलग माल खाराया अथऊं तव्हां जे लाइ देगियूं अलग पियूं आहिनि ऐं जेको चांवर घणा खाईंदो न हुनखे 3 फ़ाइदा थींदा हिकिड़ो हाणे तो ॿुधायां बप्पू ॿुधाईंदुसि ॿुधायां हिकिड़ो फ़ाइदो इहो थींदो जो हुनजे घर चोर न ईंदा सॼी राति पियो खंगंदो चोर अंगूठो ईंदसि अगई चोर इश्फाक जा 9 लख खणींदा ईअं न शायदि दुआ कयो त नौशहरे जे एसपी खे ख़ुदा हिदायत ॾे मेहरापुर जे एसएच खे ख़ुदा हिदायत ॾे जो इश्फाक जा 9 लख मोटनि त 5 माखे ॾे मां भी तो उमरो करे अचा न वाइदो कयो अथई पर ॾींदो कोन आवाज़ उॾ गया आवाज़ हाँ चांवर खाइण में भला पर कढण में एॾा ॾुखिया आहिनि हमरा खाधा नान सम्झंदा शायदि होटल ते कोन नान उहे खाइण में भला खाई बाथरूम में वियो अची जो ज़ोर ॾिनई जहिड़ी डिलीवरी पई थिएसि अखियुनि मां ॻोढ़ा वही आयसि चे मौला जा जान निकाल दे जा नाम निकाल अल्लाह कुलु अल्लाहु अहद सोना चवेन मोहम्मद जो रब अकेलो अल्लाह आहे साईं भला अकेलो जो आहे त कजी परवाह अथसि छो त अकेलो त डिॼंदो रब छाजो अल्लाहु समद आहियां बि अकेलो परवाह कंहिंजी बि कान्हे का सुभान अल्लाह जो त पोइ ॿुधायां न मुल्ले जी न मौलवी जी न ज़ाकिर जी न दवार जी न जुबे जी न कुबे जी न पीर जी न पैगंबर जी जे वणे ते कया मिठाई तो चे तो साईं तो सुभान तोखे चारो नाए चवण जो वसंदड़ शहर वैरान करे वसाए वाण कंहिंखे दाम न ॾी धमड़ी कंहिंखे माया बख़्शी मड़ कंहिंखे ॿेकन बख़्शी बकरीअ जी कंहिंखे धणी पियो बख़्शी घर कंहिंखे पाली सुख पालकिन में कंहिंखे पियाई पर तोला ताण था ॾकल लिंग लती ज़ोर सां अकेले रब जा पुजारी ॿई हथ बुलंद कयो जंहिंजो हथ हेठि आहे उहो कटड़ो आहे अल्लाह कटड़ो हेॾे ईंदो ई न ये सब मोहम्मद जा आशिक़ आया आशिक़ रसूल ॾाढा जो जो त असांखे जान मिली मोहम्मद जे सदके माल मिलियो मोहम्मद जे सदके रमज़ान मिलियो मोहम्मद जे सदके कुरान मिलियो मोहम्मद जे सदके ईमान मिलियो मोहम्मद जे सदके असांखे रब मिलियो आहे मोहम्मद जे सदके राजा नथा चओ रोज़ा सभिनीनि खे मिलिया रमज़ान असांखे मिलियो किताब सभिनीनि खे मिलिया कुरान असांखे मिलियो दीन सभिनीनि खे मिलिया इस्लाम असांखे मिलियो नबी सभिनीनि खे मिलिया पर नबीअनि जो सरदार मोहम्मद असांखे राजा नथा चओ सुभाणे आए उन नबीअ जा ग़ुलाम दुनिया जे ग़ुलामीअ में ज़िल्लत मोहम्मद जे ग़ुलामीअ में इज़्ज़त
मोहम्मद जी गुलामी छाए कुरान छाए पढ़े त कारिया बैतुल्लाह जो दीदार करे हाजिया तलवार खणी मैदान में निकले गाजिया कुरान मुताबिक फैसलो करे त काजिया कलमो पढ़े हबीब जो दीदार करे सहाबिया आजान बुधी मस्जिद में लड़ी अचे नेब नमाजिया खट्टी जो फाजिया इन ते रब भी राजी वजो हज उमरे के मेरा परिवार हो माल लिकायूं वेठायो ये पैसन ते चढ़ा वेठायो जड़ी कुकड़ आनंद हाने त पोड़न वरी कांच में खीसो न थरायो जगह भी सपा दुखिया ते मागरे पोड़े के जो इते खीसो छो रखी के चौकीदार वेठो मुझे कमल कमल ने चौकीदार के भी निंड वठी इस बार के जा चौकीदार सुमी पे आ कहीं से चोरी थे चे तो ता के बूट ने इज्जत तड़ी पिठ लगस मेरा परिवारो मुझी दुआ न लगंदी आ बाकी पिठ मुझी एड़ी लगंदी तो जड़ी जीथरी जी कोनी दुआ कयो त मुलो पिटे न कंखे धाड़े लन जिन मुखे फिरियो न मां पिटियो मान नाए ॾींहं ते सभु मरी विया इतबा मां को ईअं चरियो आजा जो गर्मीअ में जो पाईंदो कुझु त आहे न मुंह में खलकता या अल्लाह वड़े वा साईं अब्दुल मालिक वड़े वा तौफीक वड़े वा हसीब ये आयन के हाजे जाना ला बता भाजियो माशाअल्लाह हाय दुआ कयो अल्लाह सभिनी के दीन जी समझ नसीब अल्लाह कुरान जी समझ नसीब अल्लाह नबी जो गुलाम बना मुझे सोने हुसैन 25 हज पैदल कया घणा 25 आजाद उम्र ते भी न था वञो अल्लाहु अकबर बा आवाज नबी से फरमायो लानती एको गान बजाने जो आवाज माशाअल्लाह तू खुले ही मुंजे ला कराया आयो 0 मीटर हे समझियो आ त मुल्लो रड़ियो छो थो करे आ समझो ही न था बा आवाज लानती को गान बजाने जो आवाज लानती आवाज बियो औरत जो आवाज माई कुरान डाजा न पढ़े माई बांग न दे माई बांग दी न सजी मेरा पर मस्जिद में हुंदी असा मुला बांगा दई दई गंजा दी मथे ते जड़ी सोलर प्लेट लगी अचो दा नमाज ते आई नमाज ओरिजिनल इबादत मां जेका आयत पढ़ी उन में अल्लाह छा तो चे तबारकल्लज़ी बरकत वाली साथ खाना वारो अल्लाह पियाण वारो अल्लाह संभालण वारो अल्लाह रोजी ॾियण वारो अल्लाह पुटन ॾियण वारो अल्लाह न्याणियुनि ॾियण वारो अल्लाह ऐं कुरान जे मुंड में चा लिखियल आहे सुभान अल्लाह जो तो कुरान पढ़ा मज़ो न आहे कुरान जा आशिक़ बैयत बुलंद कयो कुरान जा आशिक़ कोई कटड़ो हथ न करे कुरान जा आशिक़ अल्लाह कुरान जो पहिरियों सबक कहिड़ो अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन पंहिंजा पाले परावा पाले सजन पाले दुश्मन पाले मुसलमान त पाले पर मेरा पुरजा दीवान भी पियो पाले बिटाई तो चे डमिर जे तबी दे सजी दुनिया के असांखे इहो सबक पको कराइणो त खाराइण वारो अल्लाह पियाण वारो अल्लाह संभालण वारो अल्लाह यो सबक असां मुसलमाननि खे ॿियनि खे ॿुधाइणो पर असां चवंदा त मां कीअं खाईंदुसि अरे ॾींहं जे हेठां हूंदा
दर दर तारुफ करायो अल्लाह। असांजे डॉक्टर साहब ते 5 दफ़ा कातलाना हमला, 5 मुझो किबला 5 दफ़ा कातलाना हमलो थियो थई। या रात जो सफर न कर, या सिक्योरिटी वधा, मर्द कलंदर जो जवाब, शेर बबर जो जवाब, देवबंदन जे हीरे जो जवाब, जर्नल जमीयत जो जवाब। जे असदुल्लाह खालिद के जान प्यारी नाए, खालिद के मोहम्मद जो दीन प्यार। ये जमात की जनवारी ना है, इनकलाबी जमात छो त असांजो नबी इनकलाबी हो, जेके बुतन जे अॻियां झुकंदा मोहम्मद उनखे रब जे आॾो झुकायो। केॾो केॾो वॾो इनकलाब अथई, जे काबे में 360 बुत पिया, बुत भंजी भोरा करे उन काबे के अकेले रब जे इबादत ला पा ॾाढा नथा जो सुभान अल्लाह। हाणे असांजो अल्लामा राशिद साहब, खुदा जो कसम, ये जो दरिया अला निकतो धमकियों ॾिनऊं, जे शहीद थिया, गोली लगे त लगे, पर इन विभाग के दरिया ते ताड़ो हणो न ॾींदुसि। ये कैनाल बंदि कराए नोटिफिकेशन वठी पोइ मोटंदुमि। इहे जो हक़ रखई। इस्लामाबाद में ज़िलज़िला अची विया, नोटिफिकेशन अची वियो, सिंधु दरिया दहाड़े खां बची वियो। भैया तबरत करे जमीयत के सदा, भैया शाने मोहम्मद मुस्तफा, शाने सहाबा, जमीयत उलमा इस्लाम, काज़ी सिंध हजरत अल्लामा राशिद खालिद महमूद सुमरो, काज़ी सिंध तोजी जुर्रत के हजरत मौलाना असदुल्लाह थोड़ो साहब, वेरा पुत्र खालिद जा। हाणे वरी मोदी पियो धमकियों दे, धोती धोती तई अगे धोती। घणी टाटा न कर मोदी, जे मौलाना हकल कई जंग जो तबल वगो त असां पंहिंजे पाक फौज सां गॾु 22 करोड़ कलमे वाला इंडिया ते हमलो करे दिल्लीअ ते पाकिस्तान जो झंडो हणी दिल्लीअ जे जामा मस्जिद में मौलाना फजल रहमान जे क़ियादत में फजर जी नमाज अदा कंदासीं। केड़ा मुजाहिद जो भैया तबलात कयो, भैया तबलात। हाणे जिहाद जो वक्त अची वियो, मुलऊ घणई हलवा खाधा। हाणे हलवे सां कम न हलंदो। जुमेरात मुला हथ खयूं वेठा ने, या इलाही दे कढ़ाई हलवे से भर, खट्टा हो या मीठा हो लेकिन चमचा साथ जरूर। इसराइल सां बि विढ़ंदा से, खुदा उनखे अगई बाहि बचे छॾिया, इन में ही सड़ी वेंदो। अॻ में को न बाहि अमेरिका में लगी, कोयलो वरी हेॾे उछलियो को न। ये अमेरिका में हिकिड़ी बिम हुई भला, मेमण हिकिड़े घुरायो त ताला ॾेई भॼी वियो। मेमण असांखे वठ न था नी, ये मोहनरी हुतों भॻी आहे। अल्लाह खबरदार, फलस्तीन के बच्चे बच्चे जो बदलू वठंदासीं, हिसाब वठंदासीं। वक़ातिलूहुम हत्ता ला तकून फितना। तव्हां बि तैयार थियो, तव्हां सभु फौजी आहियो। असांजे दिलनि में शहादत जो जज्बो आहे। इंडिया जा फौजी मरी जहन्नम में वेंदा, असांजा मुजाहिद शहीद थी जन्नत में घोट बनदा। मज़ो नाले ॾाढा केड़ा मुजाहिद मैदान ते ईंदा। भैया तबलात कयो, भैया तबलात। नारो चो न था, नारे तकबीर, अल्लाहु अकबर, तकबीर, अल्लाहु अकबर। खबरदार,
और हुजूर फरमायो 4 आवाज दुनिया में होता था क़यामत नहीं थी 4 सुभान अल्लाह जो रब बुधाए अल्लाह बरकत दे सही अब्दुल मालिक के अल्लाह बरकत दे तौफीक के सही हसीब के हेड़ो पिरो करा 4 आवाज 4 केड़ा एकड़ो कुरान जो आवाज सुबह जो कुरान शाम जो कुरान रात जो कुरान मंझंदि जो कुरान रो पिया न रमज़ान वियो हलियो तव्हां ईद ॾींहुं ख़ुशि पिए थियो न असां मुला रोनासीं पे त तव्हांजी हिकिड़ो ॾींहुं ईद हुई न असांजो सॼो महीनो ईद हुई गिदरा हिंदाड़ा रमज़ान का बोझा ये पेरुना से इज्जत में बैठा माई पर रमज़ान वियो कुरान ता है मेरा परिवार रमज़ान में नंढड़ो रोज़ो नंढड़ो 12-13 कलाक असुल रोज़ो ईद खां पोइ शुरू आहे असुल रोज़ो कहिड़ो आहे त हराम जे वेझो न वञा जे रोज़े में खाइण छॾियो ई न पीअण छॾियो ई न हक़ निकाह वारे ज़ाल जे वेझो बि न पियो वञे न हाणे शराब जे वेझो न वञा व्याज जे वेझो न वञा जुआ जे वेझो न वञा पराई माईअ जे वेझो न वञा असुल रोज़ो इहो आहे जे रोज़े में पंहिंजी मां हथ कढियो ई न इन जे करे जंहिंजी ताज़ी शादी थियल ई न उहो रमज़ान में रोज़े में भी पंहिंजे ज़ाल सां अकेलो कमरे में कचहरी न करे जंहिंजी ताज़ी शादी आहे हा बाक़ी मां जहिड़ो आहे सेल ई सड़ियल अथसि हाणे व्याज जे वेझो न वञा जुआ जे वेझो न वञा शराब जे वेझो न वञा ज़िना जे वेझो न वञा इहो रोज़ो न वञा यूसुफ अलैहिस्सलाम 7 कोठियुनि में बंद आहे सॾण वारी बादशाह जी राणी आहे ऐं असांखे का फिथल थी मिसकाल ॾे तब छोरा कपड़न में न पिया माप फिथल महल बंद ताला आया पिया यूसुफ अलैहिस्सलाम अकेलो माई भी अकेली दावत छा थी देस हई तलक यूसुफ हेडे आ गेटूं में बंद ताला आया पिया अल्लाह जी नबी जेको जवाब ॾिनो न वो कुरान में लिखियल आहे सुभान अल्लाह जो कुरान पढ़ा मज़ो न आहे ॾाढिया कुरान जा आशिक़ भई तबरत जो हथ हेठा वो कचड़ो नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा शान सहाबा शान अहले बैत शान कुरान यूसुफ अलैहिस्सलाम छा भूख लगी सन यूसुफ अलैहिस्सलाम छा जो काल माज़ अल्लाह जी बना इहो रोज़ो जे मां न बणंदुसि इहो रोज़ो मां न बणंदुसि रोज़ो इहो थियो इथे मुल्लो हुजे हा न तिरकी पए नबी त नबी आहे न अल्लाह जो चूंडियल आहे तहां वारो चूंडियल थोरो आहे इलेक्शन में कूड़ा ठप्पा हणी पानी भी तहां जो अची बंद करके जो रेटी गए यालियो दबे कलर 5000 रुपया बोरी मेरा परिवार जी कणक लथी आहे त 2100 रुपया मन दुआ कयो त मां वज़ीर आला थियां
देखो थींदुस कोन क़यामत ताईं जे थियुस त तव्हांजी कणक 14,000 मण खणंदुसि। अञा ॿियो पैकेज ॾियांव, जे मां वज़ीर आला थी हुयमि त छड़नि जा निकाह मुफ़्त में पढ़ंदुसि। तूं बि ॿी कंदी न। ऐं मेरापुर में त एॾा छड़ा आहिनि जो ट्रक भरे वञी वॾे वाहन कुझु। हिते मां इलेक्शन कराया न, छड़ा घणा हूंदा। अल्लाह, मां जाथे तो वञा छोरा चुंबड़िया पिया न, हणी मुंहिंजो जुबो ई फाड़े छा। अॼु तकरीर अहिड़ी कजांइ जो बाबो सम्झी वञे, पिणीं क़यामत थी कोन सम्झा। वरी कुछ सगरनि के भी ॿुधायां। हाँ, घर जी ज़िंदगी भी सिखो। नबी साईं रुगो रोज़ो नमाज़ सेखारण थोरो ई आया। मुआशरो कीअं कजे, मामलात कीअं कजनि, घर में कीअं रहिजे। अम्मा आयशा थी फरमाए नबी साईं घर आया, हे मुंहिंजो हदीस सूफ़ियनि खे ॿुधायो। घर आया, फरमाया आयशा मूंखे पानी दे, मां पानी ॾिनो, झले बीठस। फरमाया आयशा पहिरियों तूं पीउ त पोइ मां मोहम्मद पियां। सुभान अल्लाह जो दफ़ो ॿुधायां। ॾाढा रखो मौलविन खे क़ुरान मथे ते अदा मुलनि कॾहिं साल खे चओ पहिरियों तूं खा त पोइ मां खां। असां चऊं खणी अच मां फाटा बचे त पोइ तूं बि खाइजां। तूं बचाईंदे इज़राइल जा भाउ। आयशा पहिरियों तूं पी पोइ मां मोहम्मद पिया। अम्मा थी चए मां पीतो, वरी पेश करी फरमाए आंगो रखो, काथो पीतो ही तो मोहम्मद उतां पिए। घर ईअं ठहंदा अथव, ओ सेठियो, ओ मौलवियो, ओ पीरो, ओ ऑफिसरो, घर ईअं ठहंदा अथव। असांजे हाफ़िज़नि खे सॼो ॾींहुं ऑफिस में ॻोल्हींदा आहिनि सर सर सर, पोइ घर ईंदा आहिनि न, पोइ चवंदा आहिनि ज़ाल बि मूंखे कोटे सर। बाबा तुंहिंजी ज़ाल आहे, पटे वाली न आहे, बदतमीज़ थी घर न अच। असां मौलवी घर वेंदा आहियूं न, चवंदा आहियूं ज़ाल असांखे बि ॿाहूं ॿधे। पीर घर वेंदा आहिनि ज़ाल असांखे ॿाहूं ॿधे। उहो मुरीदानी थोरो ई आहे तुंहिंजा खंघारा चटे। वडेरा थी घर ना अचो, मौलवी थी घर ना अचो, पीर थी घर ना अचो, ऑफिसर थी घर। या रसूल अल्लाह घर कीअं अचूं? सुभान अल्लाह जो हदीस पढ़ा मज़ो न आया ॾाढा। मदीने वारे जा आशिक़ ॿई तबलात कयो, ॿई या रसूल अल्लाह घर कीअं अचूं? या रसूल अल्लाह कायनात में भलो घेरा, दाढ़ीअ वारो, पटके वारो, तहज्जुद वारो, इशराक वारो, चिल्ले वारो, 6 महीननि वारो। बुखारी पढ़ा, हुजूर फरमा अना खैरुकुम व खैरुकुम ले अहले। तव्हां में भलो उहो आहे जेको पंहिंजे घर भातियुनि सां भलो हले। असां घर था अचूं जहिड़ो सूबेदार थाणे ते। कॾहिं घर खिली ॻाल्हायो अथव? घर अचो न, घर जा भाती थी अचो, ऐं घर जो कमकार बि ख़ुशीअ सां कयो। अम्मा आयशा थी पर मां मानी पचायां, असांजा काठियूं वेझियूं कयो, मां मानी पचायां। नबी साईं बकरियूं ॾुई अचनि, हुज़ूर पंहिंजे ॾाचीअ खे गाह पाण विझंदा। असां घर जो कमु कंदा के छोरे खे चओ न भाॼी वठी आ घर जी, मूंखे लॼ थी थिए खाइण महिल त फाटक ॾेॾो वाह। ॿाहिर जा कम मर्द करे, घर जा कम माई करे। ये कम नबी से कराया। अब अला बारो ॿाहिर जो कम आहे, घर जो कम आहे। ॻाल्हायो नथा, गाह घाटी
तू छोरन के उधर ते चायूं प्यार लाबा मायूं कन है न छिता अच्छी छा लाउड ही मुंहिंजी तब न तो झले से लाउड ही समझियो आ ते जल्द बारो मुलो अचियो अब आहे आसरो या तो आगो रहूं हाणे ॼाणी वाणी बंदि कयो अथऊं त मुलो माठ करे मां बि इमरान खान वांगुरु किथे थो जल्दी लाहां हलो भला जेसिं लाउड अचे तेसिं हिकिड़ी ॻाल्हि जाम शोरे मां तकीर कई उते कामरे हिकिड़ो उथी बीठो मूंखे चई मायूं जे असां मर्दनि सां शाना बशाना गॾिजी कमु कनि थियूं त तव्हां मुलनि खे कहिड़ो एतिराज़ु आहे जो असांखे एतिराज़ु कोन्हे अलाह खे एतिराज़ु आहे अलाह कम विराए छॾिया चवंदासीं न असां बराबरि आहियूं हाणे मुंहिंजो धकु ॿुधे ॼा मुंहिंजो ॿार घणा आहिनि जोणे खे चई 5 मुंहिंजो उन ॼणा आहिनि चई हा मुंहिंजो 2 तूं बि ॼण न थी वियो न शाना बशाना जे मुला अहिड़ो धकु मुंहिंजो जल दबा कुरान तो जे अर्रिजालु कव्वामून अलन निसा मर्द हाकिम आहिनि यो मुल्ले जो फ़ैसिलो न आहे मोहम्मद जे क़ुरान जो फ़ैसिलो दुआ कयो अल्लाह सभिनी खे दीन जी सम्झ नसीब फरमाए अल्लाह सां सभिनी जे जान माल खे पंहिंजे दीन लाइ क़बूल फरमाए दुआ घुराऊं अले तारिक जमील मौलूद चो तेसिताईं तारिक जमील तव्हांखे मौलूद ॿुधाईंदो मौलूद चोट जो भाड़ो ओट मोट जो